नाज़रीन, FJF तरफा हैदराबाद के मकामी होटल में रोल मॉडल यूथ गर्ल्स अवार्ड तकरीब मुनक़िद कई वई। उन हवाले से वधिक तफ़सील ॾिसूं था साकिब कुबर जी हिन रिपोर्ट में। FJF तरफा हैदराबाद के मकामी होटल में रोल मॉडल यूथ गर्ल अवार्ड 2023 तकरीब मुनक़िद कई वई, जैमें कमीशन पास करे ऑफिसर थींदड़ नौजवान छोकरियों के रोल मॉडल यूथ गर्ल अवार्ड ॾिना विया। स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर्स खाते जे सेकास सां थियल अवार्ड तकरीब में FJF बानी रऊफ़ चांडियो आजाणो ॾिनो। यूथ मॉडल अवार्ड जो मेहमान खास औक़ाफ़ अशर ज़कात ऐं मज़हबी मामलनि वारे खाते जो सेक्रेटरी ऐं कल्चर खाते जो डायरेक्टर जनरल मुनव्वर अली मैसर हो। अवार्ड शो में मुख़्तलिफ़ असिस्टेंट कमिश्नर्स ऐं PMS ऑफिसर के रोल मॉडल अवार्ड ॾिना विया। शादिया गुल जोखियो, डॉक्टर राफ़िया ज़ुहैब, नुसरत परवीन सेतो, डॉक्टर सना रामचंद, मारवी सुमरो, फरज़ाना मीरानी, मेविश एजाज, कुरतुलैन मेमण, मारवी मेमण ऐं कस्टम ऑफिसर सोलत बानो समेत ॿियनि खे रोल मॉडल अवार्ड ॾिना विया। जॾहिं त तकरीब में औरतुनि जे हक़नि लाइ जदोजहद कंदे स्टेप फाउंडेशन जे चेयरपर्सन शाइस्ता बलोच, सेक्रेटरी मुनव्वर अली मैसर, सूफी यूनिवर्सिटी वेटशा जी वाइस चांसलर डॉक्टर परवीन मुंशी, एंटी करप्शन खाते डायरेक्टर इंक्वायरी गुलाम मुर्तज़ा अवार्ड पिणु विराया। उन मौके ते हिननि आवाज़ सुवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त रोल मॉडल फीमेल्स के सिलेक्ट कयो आहे जेके वाकई डिज़र्व कनि थियूं। जियां तव्हां हिते ॾिसो पिया त हुननि जो जॾहिं हुननि जी बायोडेटा या उन्हनि जी जेके कम आहिनि उहे ॿुधाया पिया वञनि त हू वाकई पंहिंजी फील्ड में रोल मॉडल आहिनि। वुमेन्स जेके आहिनि हीअ अवार्ड जे मोटिवेशन ॾियनि था त उहे अॻियां अकेडमिक प्लेटफॉर्म्स में अॻियां अचनि ऐं पंहिंजे लाइ कुझु कनि। छॾे की वुमेन्स जेके असां सोसाइटी आहे की पेट्रियार्कल सोसाइटी आहे, जेतिरो उहे मार्जिनलाइज़ थियनि थियूं, मुंहिंजे ख़्याल सां त अगरि अहिड़ा प्रोग्राम थींदा त उहे शायदि मोटिवेटेड थींदी। अॼोको FJF वारनि प्रोग्राम कयो रऊफ़ चांडियो सां हिकिड़ी रिवायत विधी आहे ख़वातीन के भले कंहिं बि ज़िंदगी जे शोबे सां तालुक़ रखनि, जेकॾहिं को सुठो को किरदारु अदा कनि थियूं पियूं, को रोल मॉडल को कैरेक्टर आहे उनखे अवार्ड में ॾिनो थो वञे पियो। जेका आहे बेसिकली आहे इन रिलेवेंस में जेको 8 मार्च जेको वर्ल्ड वुमन डे आहे, इंटरनेशनल वुमेन डे आहे, उन हिसाब सां आहे। पर हिकिड़ी सुठी रिवायत आहे। मुझे यहाँ जो है वो FJF की तरफ से जो है वो आई हैव बीन नॉमिनेटेड फॉर दी रोल मॉडल वुमेन अवार्ड, और मैं बहुत शुक्रगुजार हूँ यहाँ की ऑर्गेनाइज़र का कि मुझे इस चीज़ के लिए नॉमिनेट किया गया, और ये एक अच्छा अरेंजमेंट है वुमेन की मोटिवेशन के लिए। ॾाढी ख़ुशी थी रही आहे ऐं रऊफ़ साहब खे जेको आहे मुबारकबाद ॾींदासीं अॼु जे कामयाबु प्रोग्राम जी, छो जो उन्हनि हमेशह फीमेल खे कहिड़े बि मैदान में हुजनि उन्हनि हौसला अफ़ज़ाई कई आहे। अहिड़ा इवेंट्स थियणु खपनि, छो जो जेके औरतूं कमु कनि थियूं उन्हनि खे काफ़ी रुकावटूं दुश्वारियूं पेश अचनि थियूं। त औरत खे ॾाढो मुश्किल सां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त मिले थी, जॾहिं ॿाहिरि निकिरे थी त काफ़ी दुश्वारियुनि खे फेस करे थी, ऐं जॾहिं अहिड़ा प्रोग्राम थींदा ऐं उन्हनि खे जेको आहे अवार्ड्स ॾिना वेंदा त उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी। अञा उन असां ॾिसूं पिया कि FJF जी तरफ़ां हिकिड़ी कोशिशि आहे औरतुनि के, न्याणियुनि के उन्हनि जी जद्दोजहद सां हुननि जेको मक़ाम हासिल कयो आहे उन्हनि खे सराहण जी, उन्हनि खे दुनिया जे साम्हूं रोल मॉडल तौरु आणण जी, कि ॿियूं न्याणियूं उनखे ॾिसी करे भी अॻिते वधण जो हौसलो पंहिंजे अंदरि पैदा करे सघनि। अॼोकी इन तकरीब जो मक़सदु आहे त 8हों रोल मॉडल यूथ गर्ल्स अवार्ड्स जो मक़सदु इहो आहे त कमीशन पास कंदड़ छोकिरियुनि खे इंकरेजमेंट कजे त जीअं ॿियूं छोकिरियूं बि उन्हनि खे ॾिसी CSS ऐं PCS जा इम्तिहान पास कनि ऐं उहे बि अॻिते अचनि, हिकिड़ो मुक़ाबले वारो रुझान थिए ऐं मेरिट तरफ़ वधनि। हिकु ज़बरदस्त इवेंट आहे जिते सक्सेसफुल असांजूं जेके त लेडीज़ अचनि थियूं ऐं पंहिंजी मोटिवेशनल स्टोरीज़ शेयर कनि थियूं, जिन सां असांजूं जेके ॿियूं नंढड़ियूं ॿारड़ियूं आहिनि उन्हनि खे इंकरेजमेंट मिले थी। उन खां अलावा हीअ इवेंट मुंहिंजे लाइ तमामु अहम आहे। मुक़ररनि चयो त सिंध में छोकिरियुनि जी चटाभेटी जे इम्तिहान में हिसो वठण वारो लाड़ो ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे, जेको हिकु बहितर लाड़ो आहे। सोसाइटी खे खपे त छोकिरियुनि जी तालीम ऐं नौकरियुनि में रिकॉर्ड बणजण बदिरां उन्हनि जी हिम्मत अफ़ज़ाई कनि त समाज में हिकु वॾी तब्दीली ईंदी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अहिड़े क़िस्म जा यूथ प्रोग्राम जेके आहिनि सिंध जे हर नंढे वॾे शहर में थियणु घुरिजनि, त जीअं हुते जूं रहंदड़ जेके नौजवान छोकिरियूं आहिनि उन्हनि जी बि हौसला अफ़ज़ाई थी सघे, त जीअं हू पंहिंजो नालो ऐं पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करण में पंहिंजो किरदारु अदा करे सघनि। कैमरामैन यासिर कुरैशी सां गॾु साकिब कुबर, आवाज़ न्यूज़।